सिंध में शुगर मिलूं अञा ताईं चालू न थियण सबब आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं कमनि जो बहरान शिदत अख्तियार करे वियो आहे। शुगर मिलूं चालू न थियण ऐं मुक़रर सरकारी अघु 182 रुपया फी मण कमंद वारे नोटिफिकेशन ते अमल न थियण ख़िलाफ़ हिकु तरफ़ सिंध जा आबादगार रोडनि ऐं रस्तनि ते मुसलसल एहतजाज करे रहिया आहिनि त ॿिए तरफ़ हिंगोरजा में कमनि जे आबादगारनि मायूस थी चीचड़ा लॻाए कमनि जी पीढ़ाई शुरू करे छॾी आहे। चीचड़नि ज़रिए कमंद पीढ़े उन मां गुड़ ऐं मिठाई ठाहिण जो सिलसिलो जारी आहे। हिक चीचड़े ते 4 खां 5 माण्हू सुबुह खां शाम ताईं कमु कनि था। संदन चवणु आहे त हुननि घणो ई शुगर मिलूं हलण जो इंतज़ारु कयो। मायूस थी हुननि चीचड़नि ज़रिए गुड़ ऐं मिठाई ठाहिण शुरू करे छॾी आहे। उन्हनि चयो त गुड़ ऐं मिठाई ठाहिण लाइ मुख़्तलिफ़ 10 मरहलनि मां गुज़रण खां पोइ मिठाई ऐं गुड़ तयारु थिए थो, जेको गुड़ मंडियुनि ताईं मोकिलियो वञे थो, पर अघु घटि हुजण करे गुड़ ऐं मिठाई ठाहींदड़ मायूसी जो शिकार थी विया आहिनि। शुगर मिलूं कोन था हलनि पिया। असां मजबूरी 182 था रेट घुरियोसीं। असांखे ॾेहाक करे असां कमंद वठी रहिया आहिनि, उन खां पोइ बंदि कयनि। असां मजबूरी ट्राली भरी पिया था, उन मजबूरी खां असां चीचड़ा लोड पिया आहिनि, ट्रालियूं भरी बीठियूं, 4 ट्रालियूं रोड ते बीठियूं आहिनि, 8-10 ट्रालियूं हेॾे कमंद में बीठियूं हूंदियूं, को खणण खां तयारु कोन्हे को। उनखे मजबूरीअ करे असां हीउ कमु कयो। गुड़ जो अघु सफ़ा सस्तो आहे, नुक़सान थो पए, असां घणो नुक़सान थो पए। मसइलो इहो असांजो रेट ॾियनि असां पंहिंजो पोइ चाढ़ियो वेंदो। असांजो मसइलो इहो आहे त असांखे रेट ॾियनि असां पंहिंजो मिले थो खणी वञो कमु थो। असां इहे सफ़ा तक़रीबन मजबूरी खां असां इहे चीचड़ा लॻाया आहिनि। इन करे तक़रीबन हर चुल्हे ते असांजा 4 माण्हू कमु कनि था। उन में अकेलो हिकिड़ो हारी आहे वीचारो, लाज़िमी 3 मज़ूर आहिनि, 5-6 रुपया तारीख़ आहे हींअर, तव्हां पाण ॾिसो था। इन करे असां चीचड़ा पर गुड़ ठाहियूं था पिया, गुड़ जो बि को रेट कोन्हे। सिंध सरकार खे घुर्जे त जल्द खां जल्द शुगर मिलूं हलाए आबादगारनि खे कमनि जो मुक़ररु कयल अघु ॾियारणु यकीनी बणाए। कैमरामैन फयाज़ शेख सां ग़ुलाम हुसैन चांग, सिंध TV न्यूज़ हिंगोरजा।